अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सचाई न्यूज़। नाज़रीन, हाणे ख़बर शामिल कयूं था मदे जी जे पुराणे DSP ऑफिस भरिसां टेलीफोन ऑफिस मां ॾींहं ॾिठे जो नामालूम जवाबदार 4 बैटरियूं चोरी करे विया। पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। उन सिलसिले में मुलाज़िमन रियाज़ अहमद ऐं इरफान मंगी जो चवण हो त आचर जो ॾींहुं हुजण सबबि ऑफिस बंदि हुई। जीअं ई ऑफिस ताला कटियल हुआ, नामालूम जवाबदार ऑफिस जा ताला कटे ऑफिस में पयल 4 बैटरियूं चोरी करे विया आहिनि ऐं सोलर प्लेटूं कटण जी पिण कोशिश कई आहे, पर उहे नाहिनि खणी सघिया। पुलिस इतला बावजूद नाहे पहुती। इन्हनि वधीक चयो त हैरत आहे जो ॾींहुं ॾिठे जो जवाबदार चोरी जी वारदात करे विया आहिनि। वाक़िए बाबति पंहिंजे अख़्तियारनि खां इतला ॾिनो आहे। हिन वाक़िए खां अॻु बि बैटरियूं चोरी थियण जा वाक़िया थींदा रहिया आहिनि, पर पुलिस कुझु बि नाहे कयो। हिननि DIG लाड़काणो, SSP शिकारपुर ऐं ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त नोटिस वठी चोरी में मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे चोरी कयल बैटरियूं वापसि करायूं वञनि।